असांजी जेका सिंधी ॿोली आहे उहा असांजी अमड़ जीजल अम्मा जी सिंधी ॿोली आहे। ठीकु आहे। असां उनखे पढ़णु असांजे लाइ पढ़णु लिखणु सम्झणु तमामु घणो लाज़मी आहे असांजे लाइ। ठीकु आहे। त सिंधी ॿोली जेका उहा तमामु घणी प्यारी बि आहे। जेॾी असांखे पंहिंजी अम्मा मिठी आहे न ओॾी असांजी जेका सिंधी ॿोली आहे न उहा बि एॾी मिठी आहे। ऐं असां जिते समाज अभ्यास पढ़ूं था, मैथ पढ़ूं था, साइंस पढ़ूं था, असां ड्राइंग ठाहियूं था। ठीकु आहे। जेके बि असां मुख़्तलिफ़ सब्जेक्ट पढ़ूं था, जंहिंमें असां इंग्लिश बि पढ़ूं था, उन्हनि सभिनीनि सां गॾोगॾु असांजे लाइ लाज़मी आहे सिंधी पढ़णु, सिंधी पढ़णु, सिंधी लिखणु, सिंधी सम्झणु। ठीकु आहे बाबा। त जेके सिंधीअ जी जेका आहे, सिंधीअ जी जेका सूर तख़्ती आहे उहा अथव 52 अखरनि जी। केतिरनि अखरनि जी आहे? 52। घणनि अखरनि जी आहे? 52 अखर आहिनि अलफ़ ऐं बे खां ये ताईं। हिननि अखरनि खे लिखण लाइ, पढ़ण लाइ, सम्झण लाइ ख़ासि तौर ते स्पेशली हिकिड़ी ज़ेर, ज़बर, पेश ऐं हिननि खे रवानीअ सां पढ़णु, तमामु सुठे नमूने सां पढ़ण सां असांजे लाइ सिंधी लिखणु पढ़णु आसान थी वेंदो। ऐं असां दिलि सां पढ़ंदासीं, शौक़ सां पढ़ंदासीं। तॾहिं पढ़ंदासीं जॾहिं असां हिन अलफ़ खां ये ताईं जेका असांजी सिंधीअ जी 52 अखरनि जी सूर तख़्ती आहे उनखे असां सुहिणे नमूने सम्झंदासीं, हिननि जे नुक़्तनि खे सम्झंदासीं, असां ज़ेर, ज़बर, पेश खे पढ़ंदासीं, तॾहिं वञी करे असां सिंधी आसानी सां लिखी पढ़ी ऐं सिखी सघंदासीं। ऐं कुझु बोर्ड ते लिखंदसि, उहो अमी मूंखे हिज करे पढ़ी ॿुधाईंदा त ॾिसो कीअं आहे। ठीकु आहे। माना सुर ऐं लय सां सिंधी जॾहिं पढ़ियो वेंदो आहे त तमामु सुठो ऐं सुहिणो थींदो आहे। ठीकु आहे। करीम अचो ननी मूंखे हिज करे ॿुधायो बाबा, तमामु सुठे नमूने सां हिज करे ॿुधायो। साद वाव पेश सूफ ज़बर फ सूफ हये ज़ेर ही साद वाव पेश सूफ ज़बर फ सूफ अलमदा है ज़र है नून ज़ेन। ठीक है, शाबाश करीम, वेरी गुड, ज़बरदस्त। ॾिसो करीम केॾे सुठे ऐं सुहिणे नमूने सां पढ़ी वियो। ऐं ॿी ॻाल्हि त हिन ज़ेर ऐं ज़बर तमामु सुठे नमूने सां पढ़ी आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे नुक़्तनि जी। ठीकु आहे। नुक़्ता तमामु घणा लाज़मी हूंदा आहिनि। मिसाल पाण हीअ लिखी, ही छा लिखियो आहे मूं? बेबदक। पर हिन नुक़्ते खे जेकॾहिं असां हिनखे मथे ॾींदासीं त छा थी वेंदो? नून नथ। हीअ बेबदक